कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिदा अली कोलाची। कराची पीपल्स पार्टी सिंध पारां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 5 जनवरी ते 98 सालगिरह सॼी सिंध जे सभिनी ज़िलनि हेडक्वार्टरनि में मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 5 जनवरी ते 98 सालगिरह जूं तक़रीबूं सिंध जे हर ज़िले हेडक्वार्टर में मुनक़द कई वेंदियूं। निसार खोड़ो पीपल्स पार्टी जूं ज़िले तंज़ीमूं पंहिंजे पंहिंजे ज़िलनि में शहीद भुट्टो जी सालगिरह जूं तक़रीबूं मुनक़द कनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 98 सालगिरह जी तक़रीब में केक काटिया वेंदा ऐं शहीद भुट्टो खे भरपूर ख़राज अक़ीदत पेश कयो वेंदो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणाए। शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क खे मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। पाकिस्तान जे अवाम ऐं पाक फ़ौज मुल्क ते बुरी नज़र रखण वारनि खे भरपूर जवाब ॾियण जी सलाहियत रखनि था। सिंध में नओं सूबो ठाहिण जूं ॻाल्हियूं कुझु माण्हुनि जी सियासी पॉइंट स्कोरिंग ऐं शोशा आहिनि। FBI जे नाकामीअ जी सज़ा सूबनि जे NFC हिसे खां कटौती करे सूबनि खे नथी ॾेई सघिजे। निसार खोड़ो वफ़ाक़ खे पेशकश था कयूं त जेकॾहिं सिंध खे ख़िदमतुनि ऐं शयुनि ते सेल्स टैक्स वसूल करण जो इख़्तियार ॾिनो वञे त वफ़ाक़ खे FBR खां वधीक टैक्स वसूल करे ॾेई सघूं था। निसार खोड़ो